पंजाब में अदम बर्दाश्त, बेरोज़गारी ऐं घरेलू झेड़नि सबब तलाक जो रुझान वधी वियो आहे। हलंदड़ साल 1 लख औरतुनि तलाक लाइ अदालतुनि सां राब्तो कयो, जिन मां 10,000 खां वधीक औरतुनि खे तलाक जूं डिग्रियूं जारी कयूं वयूं। घरेलू मसइलनि सबब तलाक जी शरह में इज़ाफ़े बाद लाहौर जे अदालतुनि में केसनि जा अंबार लॻी विया आहिनि। लाहौर जे फैमिली कोर्टुनि में 1 लख औरतुनि तलाक लाइ दरख़्वास्त ॾिनियूं, जिन मां 10,200 औरतुनि खे तलाक मिली वई, जॾहिं त हिन वक़्तु 60,000 जे लॻभॻ केस ॿुधणी हेठि आहिनि। समाजी अॻवान सारा गंडापुर जो चवणु आहे त तलाक जो केस में वाद जो सबब घरेलू मसइला ऐं अदम बर्दाश्त आहे। हुन चयो त हिक अंदाज़े मूजिब लाहौर में रोज़ानो 150 खां वधीक दरख़्वास्तूं तलाक लाइ दाख़िल करायूं वेंदियूं आहिनि। संदसि चवणु हो त जेकॾहिं धुरियूं बर्दाश्त मां कम वठनि त केतिराई घर तबाह थियण खां बची सघनि था।